वॾी का झोड़ न आई मां त ॻाल्हाए ग़लती कयां थो अरे ख़बर बि आहे त तोसां ॻाल्हाइण थेरे शहर में मुंडी ॼण जे बराबरि आहे पर कोई बि मुड़ा कोन थो अरे परियल मुड़दा पिते वारा आहिनि खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे तूं त पंहिंजो पितो कॾो हुकु पुठवाड़ में उछले आयो आहे ठहियो वधीक दाफ़ न त विझाए न धूड़ मथे में जेॾी महिल घर अचे त तुंहिंजी टिल टिल बंदी ई कोन थी थिए मां त चवां त जे अॻियारी ई अथई न त विझी वारनि मां हथ गिले वञी घिटीअ खां ॿाहिरि फिटो करे ईंदो साईं अरे ख़बर आहे मूंखे ख़बर जेको दो आहे मुंहिंजे अॻियां इहा ॻाड़ी न खड़काए हा ये जेके न ॿ फद थई इहे बि अंबूरी विझी कढी न वठाए त पोइ वते न वरी इहो बफ कंदो ओ खेरा अरे को अथई पीर मुर्शिद उन्हीं जो वास्तो विझाए मन बस करे वेह जिना छिड़ाड़ीअ में विझो पवंदो मोचड़े में गन पोइ माण्हू पिया मायारूं ॾींदा त पर अच्छे मथे में पंहिंजी ज़ाल खे कुट कढी आहे अरे कुझु शर्म कर अरे खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे मूंसां घणो न खाओसो खगा मां ॿुधाए थी छॾियां पई जे न मूंसां घणी कयई त मां हे घर छॾे हली वेंदी सां हा तूं वही घर में धूड़ पाए मां तो घर छॾे वञा वही का खोग भले मर्द माण्हू आहे अरे जॾहिं ख़बर बि अथई त इहो ॻाड़ी हणणु कमु रनुनि जो आहे त पोइ तूं मर्द माण्हू थी करे छाजे लाइ वेही तो ॻाड़ी हणे पियो न मुड़दो हिन खगे जी मर्ज़ी त मां बि ॻाड़ी हणण जो मुक़ाबलो खटां मतां घटि थियां घटि थी पवां हाय इहा ख़बर ई कोन्हे त खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे अञा खैरा जीअरी वेठी आहे केरु आहे जेको मूंसां ॻाल्हाइण में मुक़ाबलो खटंदो कमदार जेके सजण करे वठी आयो उहो ई असांजे मुंहं मथां दांगी घुमायो जे इहा ख़बर हुजे हा न त आचर असां सां एॾो वॾो धोखो कंदो त उनखे खीर जो वटो न बल्कि ज़हर जो वटो पीआरिया हा मजो मां मञा थो त आचर खे सुञाण में मूंखां ग़लती थी पर हक़ीक़त जी इहा बि त ख़बर नथी पवे न आचर साथ कंहिं ॾिनो आहे हेॾो वॾो धोखो करे असांखां हलियो वियो हो आचर असांजो सजण थी कोन आयो जे मक़सदु करणु आयो उहो पंहिंजो कमु करे वियो हाणे कसम आहे मूंखे पंहिंजी इज़त जो हितां ॿाहिरि निकिरण खां पहिरियों कमु इहो कंदुमि जेसि ताईं आचर खे ख़तमु न कंदुसि घर जो रुख न कंदुसि मजो अलाह कंदो तूं त आज़ादु थी वेंदे पर हाणे इहा बि ख़बर नथी पवे न त हवेलीअ में पैगाम आचर जो कंहिं पुॼायो खेरा इहो कमु खेरा खां सवाइ ॿी का बि नथी करे सघे जिन खैरा कमु कयो आहे त मजो परूअ खे ख़बर ज़रूरु हूंदी कमदार पोइ इहा महिरबानी कर त चाचे परेल खां ओंत वठी ॾे जे इन कम में चाचे परेल ऐं चाची खेरा जो हथु आहे त पोइ हितां निकिरण खां पहिरियां उन्हनि जो कमु तमामु कंदुसि ठीकु आहे मजो ऐं उन ख़बर जी कोशिशि कयां थो वञे पर तूं अजायो वाह न कर ठीकु आहे ऐं थी थो अचां ठीकु आहे कमदार मां ख़ामोश आहियां तुंहिंजे अचण जो इंतज़ारु रहंदो मूंखे ठीकु आहे मजो ऐं जल्दी अहवाल वठी ऐं मोटण ई कंदुसि ठीकु आहे तूं बेफ़िक्र रह आराम कर तूं आचर सुठो न आहे कयो असांजी पुठीअ में छुरो वणी वियो आहे पुट नसीबा त हूअं बि सूरनि में हुई पर हाणे जेकॾहिं हू पाण खे आचर सां ख़ुशि थी सम्झे बस बाबा बस आचर असांजो कारो आहे कारो असां एतिरा बेग़ैरत न आहियूं जो कारे ऐं कारीअ खे छॾे निर ते टोप रखी घुमंदा वठूं इहो पाण खां कोन पुॼंदो पुट जेकॾहिं तव्हां पंहिंजी भेण मथां इल्ज़ाम हणी उनखे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कई त पोइ मां तव्हांखे बख़्श कोन कंदुसि पोइ रब खां दुआ घुर बाबा त असांखे फांसी जी सज़ा अची वञे ऐं असांजी ज़िंदगी जेल में ई ॻरी वञे जुग जुग जीअंदव पुट जुग जुग जीअंदव अलाह वॾी ॼमार ॾींदव अलाह कंदो जल्दी जेल खां ॿाहिरि ईंदो बाबा पोइ असांखे केर बि रोके न सघंदो तॾहिं त चवां थो त असां लाइ मौत घुरी छॾ मौत न ॿाहिरि निकिरूं न इहे ॿारनि ॿारियूं पुट हींअर तो मथां खून तारी आहे ऐं तुंहिंजो दिमाग़ बि कमु कोन थो करे थधे दिमाग़ सां सोचजांइ
त तुंहिंजी भेण खे बि ज़िंदगी ख़ुशि गुज़ारण जो हक़ मिलियल आहे। पुट जेकॾहिं हू पंहिंजी ज़िंदगी ख़ुशि गुज़ारण लाइ को फ़ैसिलो करे थी त तव्हांखे उन में एतिराज़ न हुअणु खपे। मां मञा थो त अदी खे पंहिंजे फ़ैसिले करण जो हक़ आहे, पर छा अदी खे उन रस्ते सां गुज़रणो हुयो जंहिं रस्ते तां गुज़रण खां पोइ उनजे भाइरनि जा मुंहुं सत राजी साम्हूं टांकी सां कारा कया वञनि? ऐं अदी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लाइ असां भाइरनि जी इज़त मथां पेर रखी अॻिते निकिरी वञे? न बाबा न, मां उहे वधंदड़ कदम ई कटे छॾींदुसि जेकी बेग़ैरती जे रस्ते ॾांहुं वधी रहिया हुजनि। मूंखे कसम आहे पंहिंजी इज़त जो, जंहिं ॾींहुं मां जेल मां ॿाहिरि निकितुसि उहो ॾींहुं आचर ऐं नसीबा जी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो। पुट बस बाबा बस, जेकॾहिं अती जी ज़िंदगी चाहीं थो त घर वञी रब खां दुआ घुर त मुंहिंजी ज़िंदगी जेल में ई करी वञे, उमिरि क़ैद लॻी वञे या सज़ाए मौत, तॾहिं तुंहिंजी धीउ सुख जी ज़िंदगी गुज़ारे सघे थी। कम वारो जेको बि ज़रूरी सामान आहे उहो ठाहे रख। पुट हितां निकिरणु लाज़मी आहे। बाबा सभिनी दोस्तनि खे हिन जॻह जी ख़बर आहे। छा तुंहिंजा दोस्त तो मथां जूणी खणंदा? चवंदा आहिनि पुलिस जी मार ख़बर न का चार। जेकॾहिं पुलिस जे वर चढ़ी विया ऐं मार पचाए न सघिया त पोइ मजबूर थी पवंदा मुंहिंजे घर जो ॾसु ॿुधाइण लाइ। पोइ उन्हनि ते मयार न आहे। इन करे असांखे पंहिंजो बिलो पाण करणो आहे, पोइ उतां दोस्तनि ते मयारूं ॾींदा। इन खां अॻु हितां निकिरणु घुरिजे। जीअं तव्हां मुनासिब सम्झो। ठीकु आहे, मां गाॾी कराए अचां थो, राति निकिरी हलंदासीं। सिकंदर साहब इन्हनि खां पुछ त आचर जो ॾसु ॾियनि, न त राह गुनाह मारिजी वेंदा। जेसि ताईं आचर जो ॾसु न ॾींदा इहे ईअं ई टंगियल हूंदा। सिकंदर साहब कुझु बि कर, मूंखे आचर घुर्जे बस। आचर ॾसु ॾींदे या न? चयोमांइ न मूंखे आचर जो को बि ॾसु पतो ई ख़बर कान्हे। हा तोखे ॾसु पतो ई ख़बर न आहे। तूं ॿोलींदे तोते वांगुरु ॿोलींदे। वठो त हिनखे। सिकंदर हींअर जो हींअर निकिरण जी कर, रातो की रात आचर लाकब जे पोयां हुजणु घुरिजे। तव्हां बेफ़िक्र रहो, अधु कलाक जे अंदरि तव्हां आचर खे लाकब जे पोयों ॾिसंदा। बाबा तव्हां निकिरण जी कयो, सामान काम हलाको रखिजी चुको आहे। तव्हां अञा हिते बीठा आहियो।
अचो बाबा, जल्दी कयो, वक्त ना है निकलने जी कयो। साहब ही घर अथस। साहब दरवाजे के तालो लगल आहे। साहब असां अचण खां अॻु हिननि खे इतला मिली वियो आहे। सिर्फ एक चक्कर मुते एतबार करे मूंखे वञण जी इजाज़त ॾे, पोइ जीअं तूं चवंदी तीअं मां कंदुसि। मां घणो ई कुझु विञाए चुकी आहियां, हाणे नथी चाहियां त मुंहिंजो आख़िरी सहारो दुश्मनीअ जे वर चढ़ी वञे। यकीन कर नसीबा, तुंहिंजो सहारो एतिरो कमज़ोर न आहे जो हवा जे मामूली झूटे सां भुरी पवे। मूंखे त चई थो, पर तूं ज़िद तां छो नथो लहीं? मां सिर्फ़ तुंहिंजे करे ऐं तुंहिंजे भाइरनि जे करे वञा थो। मूंखे ख़बर आहे त मूसा ख़ान केॾो ज़ालिम माण्हू आहे, ऐं ख़बर न आहे त मूसा ख़ान छा छा करे छॾियो हूंदो, ऐं उन जे ज़ुल्म हेठां कहिड़ा कहिड़ा अची चुका हूंदा। उन्हनि खे पंहिंजी क़िस्मत ते छॾे ॾे। मुंहिंजे करे उहे ज़ुल्म जे हेठां अचनि, इहो मूंखे मुनासिब कोन थो लॻे। छा तोखे मुंहिंजो फ़िक्र न आहे? पंहिंजी जान खां बि वधीक। पोइ हिन ॻाल्हि तां लही वञ। सिर्फ़ हिकु चकर मूंखे इजाज़त ॾे, पोइ जीअं तूं चवंदीअ मां तीअं कंदुसि। जेकॾहिं तोखे कुझु थी वियो त पोइ सोचो थी त मुंहिंजो छा थींदो। हाणे त मुंहिंजा भाइर मूंखे क़बूल कोन कंदा, मां बाक़ी ज़िंदगी कंहिंजे सहारे जीअंदसि। अलाह ख़ैर कंदो, मूंखे कुझु कोन थींदो। तूं अॼु सुस्त न थी, पर जेकॾहिं मुंहिंजे करे ॿिया ज़ुल्म जे हेठि ईंदा त पोइ मां पंहिंजो पाण खे कॾहिं माफ़ करे कोन सघंदुसि। जे नथो मुड़ी त पोइ वञ, पर वञण खां पहिरीं मूंसां हिकु वाइदो कर। हिकु छा, मां तोसां 1000 वाइदा करण लाइ तयारु आहियां, तूं रुगो हुकुम कर। 1000 न, तूं सिर्फ़ु हिकिड़ो वाइदो कर। चयमि न, तुंहिंजी हर ॻाल्हि जो भरम रखंदुसि। अॼु ॾींहं खां पोइ तूं कंहिंजो खून कोन कंदे। मां मूसा जहिड़े ज़ालिम शख़्स खे बख़्श नथो करे सघां। तो वाइदो कयो आहे। निभाइण जी कोशिश कंदुसि। हाणे त मूंखे वञण जी इजाज़त ॾे। छा हींअर ई वेंदे? पोइ छा थी पियो? न अॼोकी राति रही, सुभाणे निकिरी वञजां। ठीकु आहे मुंहिंजी जान, सुभाणे वेंदुसि, हाणे त ख़ुशि न। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। सुबुह थिए त हिन मिड़ूअ मूसड़े जी वञी सार लही अचां। निभागे खे गधा इंसान में को फर्क पई नज़र नथो अचे पियो। छा त हालत कई अथई, ॼण बिही गधा खे कुटियो अथई। का बादशाही हिन जी आहे छा? घिटीअ में कहले वञी ओताक में कुटे कुटे वरी घिटीअ में उछले था वञनि पिया। मार का खुदाई जी पैसे, असां ॼण हिन जा के टके जा ख़रीद गुलाम हुजऊं। उखेरा भुल जी हवेली जी ओताक ॾांहुं न वञजांइ। हाणे मूसा ख़ान मां सभु तमीज़ूं छॾाए वियूं आहिनि। हू वहशी जानवर बणिजी चुको आहे। इंसानी हैवान में हुनखे फ़र्क़ु सम्झ में नथो अचे। उहो औरत जी इज़त छा कंदो? खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। जे न मूं ते आङुर सिधी कयई त पोइ मूंखे बि हथ अलाह ॾिना आहिनि। हा, जे ईअं मूंखे धक हयई न त पोइ जीअं सम्झे थो पियो, हा
घट मां भी कोन कंदीसांस इए वेही इन्हे मिरुआ जो ज़ुल्म कोन सहंदस देखे राना मां पाण मथां तो ज़ुल्म बर्दाश्त करे ईंदुसि हाणे को तुंहिंजे मथां हथ खणे इहो मूंखां बर्दाश्त कोन थींदो। अड़े हाणे भुलिजी बोॾा न वञजाए हो औरत ऐं मर्द में फ़र्क़ु विञाए वेठो आहे। हाणे कंहिं औरत जी तज़लील थिए इहो मां कोन ॾिसी सघंदुसि खैरा कोन ॾिसी सघंदुसि। अड़े खैरा जे सिर ॾे खैर हुजे हो भी हिकिड़ो औरत ॼमियो आ जेकॾहिं हिन एॾो बेअदब नालाइक आ त खैरा अहिड़नि निखटनि खे सुधारण ॼाणे थी। हो खैरा मां तोखे कीअं सम्झायां जेको भाउ ऐं माउ खे मारे मिल्कियत ते कब्ज़ो करे जेको भेण जी भाॼाईअ खे पंहिंजे पेरनि जी ठोकर में रखे अड़े वो पढ़ाई जाईअ जी कहिड़ी इज़त कंदो। खैरा जे सिर ॾे खैर हुजे हीअ खैरा आहे खैरा चङनि भलनि जे मथे में धूड़ विझण वारी तूं बेफिक्र थी वेही रहो जेसी ताईं मां इन्हे मोए मूसड़े जे ओ ताक़त ते वञी इन्हे जी मिटी पली तो न कंदसि त इहो असांजे घरनि में घिरी असांखे पादर हणंदो पोइ को बि रोकण वारो न हूंदुसि को बि रोकण वारो। इन्हे करे इन्हे जे टंगुनि में ॾावण विझण ज़रूरी इन्हे मिरुआ जे टंगुनि में ॾावण विझंदसि। हा आस्ते उते जेके धक पिया लॻनि उहा ख़बर नथी पवई बाक़ी जे टाकोर थी कयां त आस्ते ज़ुल्म अथई मुंहिंजो हियां अॻई सड़ियो पियो आहे जेसी ताईं इन्हे मिरुआ मूसड़े सां न पुॼंदसि सुख जो साह न खणंदसि इन्हे खे बर्बाद कंदसि। चाचा ही घर त खाइण लाइ पियो अचे सॼो घरियल भर उजड़ी वियो आहे। इहो असांजो हथ आहे जंहिं असांखे तबाही जे किनारे ते आणे बीहारियो। ही घर त छा मूंखे त सॼो ॻोठ वीरान नज़र थो अचे। अञा केसिताणी चाचा असां पंहिंजो पाण में विढ़ंदा रहंदासीं। इहा बि सम्झ न आहे त असां कंहिंखे था मारियूं। जेकॾहिं इहा सम्झ हुजे हा त इहे दुश्मनियूं जनम ई न वठनि हा। 2 सालनि जी भेल ते बंदूकूं बियूं अॼु उहे ज़मीनूं ई वीरान थी वियूं जिन जी भेल तां विढ़िया ऐं उन्हनि ज़मीननि खे आबाद करण वारो ई न आहे रहियो। चाचा जेकी रहिया उहे वञी जेल में बंदि थिया छा तो सम्झे छुटी वेंदो या